थोड़ा चांवर अञा तैयार थींदा। अच्छा, इन में ऐड था कयूं थोड़ो लूण हस्बे ज़रूरत। 1 टीस्पून ऐड कयोसीं लूण। थोड़ा इन में शामिल कंदासीं कारा मिर्च। अच्छा, अगेन तमाम घणा मसाला असांखे रायते में नाहिन ऐड करना। हे अची वियो ऐं हाणे असां इन में ऐड कंदासीं अवल मां इहो जेको तमामु असांजो मिक्सचर आहे इहो ऐड था कयूं धोरे में, इनखे चङी तरह मिक्स कंदासीं खीरे जे पाणीअ सूधो। अच्छा, कलर भी इलाही सुठो अची वेंदो आहे हिन रायते जो। थोरो रायतो छिडरो बि थी वेंदो छो त जेको खीरो आहे उनजो पाणी असां न कढियो अथसीं। लूणु या त नॉर्मल लूण जो इस्तेमालु कयो जीअं असां ऐड कयो अथसीं, या पोइ तव्हां हिन में थोरो कारो लूणु बि ऐड करे सघो था, उहो बि इलाही सुठो लॻंदो आहे। चलो बस दैट्स इट। चांवरनि खे चेक था कयूं। बस चांवरनि खे 10 खां 12 मिंट दम ॾींदासीं ऐं मां तव्हांखे रिकैप ॾींदी हलां। स्पेशली जेके अॼु असां इहो रायतो तयारु कयो अथसीं इन जो मां तव्हांखे रिकैप ॾींदी हलां। असांजा उहे घर भाती जीअं असांखे हींअर जॉइन कयो हुजे, कंहिं क़िस्म जो कोई भगार असां हिन में नाहे ॾिनो, त जीअं हिन जी जेका फ्रेशनेस आहे उहा क़ाइम व दाइम रहे। 1/2 kg असां वटि हुयो धोरो, फ्रेश धोरो। खीरे में रायते में ख़ासि तौर ते पुराणे धोरे जो इस्तेमालु न कयो हो, तव्हां पंहिंजे भाॼीअ में विझो, बिरयानीअ में विझो, पर रायते में स्पेशली फ्रेश धोरो हुजे। ऐं उन में पोइ असां ऐड कयासीं 2 वॾे साइज़ जा मां वटि खीरा हुया। स्किन बि उनजी रिमूव न कई अथसीं। कद्दूकश कंदव त बहितर रिज़ल्ट ईंदो। इलाही बारीक हूंदा, खाइण में सुठा लॻंदा ऐं उनजो पाणी बि तव्हांखे स्क्वीज़ करण जी बिल्कुलु ज़रूरत नाहे। पाणीअ सूधा उहे 2 खीरा कद्दूकश करे उहे ऐड कयो। 1 वॾो मिर्च असां खयो अथसीं। जेकॾहिं तव्हांखे थोरी तेज़ी ऐड करणी आहे त नंढा मिर्च इस्तेमालु कयो, 1 खां 2। थोरा हुन में ऐड कंदासीं धाणा ऐं थोरो शामिलु कयोसीं ज़ीरो, उहो तव्हां ऐड कयो ऐं उनखे तव्हां थोरो कुटे वठो, उहो इन में शामिलु करिणो आहे। लूणु शामिलु कयो, इहो जेको असां रेगुलर इस्तेमालु कंदा आहियूं, या पोइ कारो लूणु बि सुठो लॻंदो आहे, उहो तव्हां इन में शामिलु कयो। तमामु अज्जा खे मिक्स कंदासीं। थोरो ऐड कंदासीं हिन में कारा मिर्च पंहिंजे फ्लेवर जे हिसाब सां। बस दैट्स इट। इहो बिल्कुलु असांजो तयारु थी वियो आहे। पोइ तव्हां इनखे पंहिंजे पटाटनि जे पुलाव सां गॾु सर्व करे सघो था। डिफरेंट रेसिपीज़ सां गॾु तव्हां इनखे सर्व करे सघो था। इनफैक्ट तव्हां इनखे नान सां गॾु ईअं बि इंजॉय कयो त हे इलाही मज़े जो लॻंदो आहे। चलो जी, चांवर जेके आहिनि उहे असांजा ऑलमोस्ट दम ते अची विया आहिनि। त इन्हनि खे मां हिन चुल्हे ते थोरो दम थी ॾियां। जॾहिं थोरो थोरो मथे पाणी नज़र अचे, इन जो मतिलबु आहे त जेके चांवर आहिनि इहे दम ते आहिनि। बसि इनखे कयूं था थोरो कवर। अच्छा, चांवरनि खे 10 खां 15 मिंटनि जे लाइ दम ॾियो। चांवर बिल्कुलु तयारु आहिनि। इन जी ॿाहिरि थोरी बंदि था कयूं ऐं जेको असांजो रायतो आहे इनखे डिश आउट करे था वठूं ऐं इन खां बाद में चांवरनि खे बि कढी था वठूं। अच्छा,
एतिरो घाटो बि न आहे रायतो, छो त अगेन उहा ई ॻाल्हि त खीरे जो पंहिंजो हिन में पाणी मौजूदु आहे, इलाही लाइट आहे। तमामु घणो मसालो बि असां हिन में ऐड न कयो अथसीं, थोरा शामिल था कयूं हिन में धाणा बसि। ऐं हेॾे था अचूं पंहिंजे राइस जी तरफ़। चांवरनि में बि ऐड कंदासीं सावा धाणा ऐं इनखे मिक्स करे कयूं था डिश आउट। ऐं इन में कोई शक न आहे त जेके बि खाधा आहिनि असांजा, मौसम उन्हनि ते इलाही असरअंदाज़ थींदो आहे। सियारे में जेको कुझु खाइण में मज़ो ईंदो आहे, गर्मियुनि में एतिरो न ईंदो आहे। मौसम जे करे खाधा मटिजी वेंदा आहिनि ऐं मटिजी बि वञणु खपनि। त इनशाला तव्हां सां गॾु गर्मियुनि जे हिसाब सां रेसिपीज़ जेके आहिनि उहे शेयर कंदासीं। चलो चांवरनि खे डिश आउट था कयूं। ट्राई ज़रूरु कजो। हर घर में यकीनन ताहिरी बि चवंदा आहिनि, ख़ैर असांजी सिंधी फैमिलीज़ में त ताहिरी तयारु थींदी आहे या पटाटनि जा चांवर तयारु थींदा आहिनि, पर हर कंहिंजे ठाहिण जो हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ आहे। इहा ई वजह आहे जो हर कंहिंजे घर जी मानी थोरी डिफरेंट हूंदी आहे। चलो मां पंहिंजे स्टाइल सां हिनखे तयारु कयो आहे। तव्हां ज़रूरु ट्राई कजो ऐं पंहिंजियूं जेके बि फरमाइशूं आहिनि उहे तव्हां सोशल मीडिया जे थ्रू असां ताईं पुॼाए सघो था। इंशाअल्लाह ताला उन्हनि खे पंहिंजे शो में ज़रूरु ऐड कंदासीं। ऐं इहो अची वियो असांजो अॼु जो मेन्यू। पटाटनि जो तव्हां हिनखे पुलाव चओ, ताहिरी चओ, इहा अॼु असां तयारु कईसीं। ऐं इन सां गॾोगॾु खीरे जो रायतो तमामु ईज़ी, आसान, सिंपल ऐं लिमिटेड मसाला हुया, चाहे हो ताहिरी हुजे या हो हुजे रायतो। गर्मियुनि में तमामु सुठो लॻंदो। ट्राई ज़रूरु कजो। ऐं इंशाअल्लाह ताला नेक्स्ट एपिसोड में थींदी तव्हां सां मुलाक़ात न्यू मज़ेदार रेसिपीज़ सां गॾु। तेसी ताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा ऐं मूंखे ऐं मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मंडे खां वठी थर्सडे ताईं मुंहिंजी थींदी अव्हां सां मुलाक़ात।